तो दिया तसा एतिरो वेंदा आहियूं जेतिरो शेवा कंदा आहियूं हे कंदा आहियूं एतिरो पाईंदा न आहियूं। सिर्फ़ जो कारण इहो आहे छाकाणि असां पाइण जो तरीक़ो ई उबतो करे छॾियोसीं। असां हुनखे वठण जी सोच ई अलॻि। असां वठी साड़ ऐं जलन आयासीं, असां वियासीं त वेही करे असां कयोसीं ॿियनि जो, असां ध्यानु ई ॿियनि जो कयोसीं, मालिक जो कयोसीं न। ऐं असां चऊं असांखे ध्यानु मुंहिंजो कुझु न मिलियो, छा मिलंदो। असां आया बि मालिक जा गुण ॻाइण, उते वेही करे ॿियनि जूं गिलायूं करेसीं। हाणे खयूंसीं गिलायूं, असांखे कहिड़ी इज़त मिलंदी। असां हुते वेही करे कंहिंजी इज़त खे उछालियोसीं, पोइ चयोसीं इज़त न मिली, त इज़त कंहिंजी उछाले ईंदासीं, मिलंदी कीअं। असां आयासीं रहमत पाइण, हुयासीं या ॿियनि जे लाइ मुसीबत बणिजी वियासीं, ॿियनि जी गिला करे आयासीं, ॿियनि जे लाइ घटि वधि सोचे आयासीं। जॾहिं कंहिंजे लाइ कईसीं ग़लति, असांखे चङाई मिलंदी कीअं। असल चीज़ आहे त उते पहुची करे असां पातोसीं छा, उते पहुची करे असां वरितोसीं छा, उते पहुची करे असां पिरायोसीं छा, उते पहुची करे असां मालिक जी कहिड़े अंदाज़ सां उहा रहमत पातीसीं। आया उनखे त मज़ाक में उॾायोसीं या मालिक जी रहमत में पंहिंजो पाण खे मिलायोसीं। असां कंहिंसां जलन रखी करे कोई कमु कयोसीं या असां उन मालिक जे प्यार में कुझु कयोसीं। असां उते अहंकार में भरिजी आयासीं या न्याज़ ऐं निवड़त में भरिजी आयासीं। असां कहिड़े तरीक़े सां आयासीं, इहे सभु असांखे पाण खे ॾिसणो आहे, ॿिए खे न ॾिसणो। असां चऊं मालिक जे वेठासीं, पर अखियूं ॿिए पासे फिरनि पियूं, ॾिसंदा ॿियनि पियूं। त मालिक खे त पतो आहे कंहिंखे ॾिसे थो, असांखे त पतो आहे मां कंहिंखे ॾिसां थो। जंहिंखे ॾिसंदासीं, जहिड़ी नज़र सां ॾिसंदासीं, उहो ई कुझु त मिलंदो। जहिड़े नज़रिए सां ॾिसंदासीं, उहो ई त असांजो भाग बणिबो। छाकाणि त असां हुते पाइण आया आहियूं, जहिड़ा थी करे वेहींदासीं, उहो ई असांखे मिलंदो। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन जो सुधार करण जे लाइ आया आहियूं। असां पंहिंजो पाण खे ठीकु करण जे लाइ आया आहियूं। असां पंहिंजो पाण खे बिल्कुलु बहितर करण जे लाइ आया आहियूं। पोइ मूंखे यादि आहे, हिकिड़ो शख़्स परिवार सां आयो हिते। पोइ उन ॾींहुं साईं भॻवान दास वेठा, उन चयो चयोसीं घर जेको आहे उहो भई मूंखे एतिरा ख़्याल ईंदा आहिनि, जीअं चओ मूंखे सायो आहे या कुझु बि आहे, कंहिंजी इज़त न आहे, साड़ जलन क्रोध एतिरो आहे। उनखे जेके शिकायतूं हुयूं पंहिंजे कारोबार जो, ॿियूं नज़र जूं, नीयत जूं, सभु कई। ऐं असां ॻाल्हाईंदा वेंदा, मिलंदा वेंदा संगत सां। उनखे तूं कुझु बि न कर, सिर्फ़ु तूं ॾेढ साल में वेठा, तूं वेही करे साम्हूं सॼे साईं तस्वीर ॾिसंदो रहो, ॿियो कुझु बि न कर। सिर्फ़ु साम्हूं वेही करे ॿ छड़ो उन तक वेही, ॿियो कुझु बि न कर। तुंहिंजो ख़्यालु ओॾे हुजे पर तूं कुझु बि न कर। ऐं हू बि साम्हूं वेही करे अखियूं खोले बसि सिर्फ़ु दर्शन कंदो वेंदो। ऐं दर्शन कंदे कंदे जीअं 10-15 मिंट 20 मिंट गुज़रिया ऐं हुनखे भवाटी आई। जीअं भवाटी आई त माण्हू बिल्कुलु हिली वञे, सफ़ा किरण जहिड़ो थी वञे। त संत किले छा थियो, चवे मूंखे भवाटी आई ॾिसी करे मूंखे ईअं लॻे पियो दर्शन कंदे कंदे तो दर्शन चङे नमूने कयो पए। तुंहिंजो ख़्यालु सिर्फ़ु इन करे ओॾे ई मां तोखे ॾिनो, तुंहिंजो ख़्यालु ओॾे ई हुयो। जॾहिं तूं हिकु सचे साईं ॾे ख़्यालु पिया कयो, त हाणे जेका तुंहिंजे अंदरि जी गिलाज़त, ख़राबी, निभाग, बदकिस्मती, जेके बि पाप, जेको बि कुझु हुयो,
झटके में वरी असां ॿोॾामी विया तूं हमेशह ख़ुशि रहंदे हाणे बहितर रहंदे बसि हिकु ॿियो कुझु बि न कंदे। ऐं उन ॾींहं खां पोइ हमेशह जे लाइ वरी ठीकु थी वियो कुझु बि न थियो। त जॾहिं असां उन नज़र ऐं नज़रिए सां मालिक ॾे वहींदा जॾहिं सॼो ध्यानु सिर्फ़ु उन में हूंदो आहे, सिर्फ़ु असांजो ख़्यालु उन में हूंदो आहे, त पोइ सभु असांजा पाप दुख दर्द दरिद्रता ॾुख सभु ख़तमु थी वेंदा आहिनि। असां हमेशह जे लाइ सुखिया सदाबा थी वेंदा। पर असांजी नज़र त मालिक में हुजे, असांजो ध्यानु त उनमें हुजे, असांजा वीचार त उनमें हुजनि। जंहिंमें हूंदा असां उन जो ई कंदासीं न।